जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जूं जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल डी उन्हनि खे सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया सही जो बन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे प्रोग्राम रामू राधा में सभिनी संदड़नि खे रामू जे तरफ़ां भलीकार हुजे राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो अॼु ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे रामू ऐं राधा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो साल हमेशा गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो ऐं हा हीअ मौसम जेका हुजे सर्द मौसम हुजे बालकनि खे त मोकल हुजे पर साल पुॼाणीअ ते हुजे सो साल जे पुॼाणीअ ते पोइ केतिरा ई विसोड़ा बि असांखे यादि पवंदा हुजनि ऐं ईंदड़ साल जे लाइ उमेद बि असांजे अंदर में पैदा थींदी हुजे त ईंदड़ साल असांखे छा करिणो हुजे असां ईंदड़ साल कहिड़ा नवां रंग करूं कहिड़ियूं ख़ुशियूं करूं ऐं ईंदड़ साल में असांजो मक़सद छा हुजणु खपे असांजी मंज़िल छा हुजणु खपे ऐं असां सभु वरी जेके हुजूं दुआ गूब हुजूं के मालिक साईं हे जेको नओं साल ईंदो हुजे नए साल में जेके बि असांजूं भेनरूं हुजनि भाइर हुजनि नंढड़ा बालकड़ा हुजनि या जेके बि परेशान हुजनि मुसीबतुनि में हुजनि मालिक साईं उन्हनि जूं परेशानूं उन्हनि जूं मुश्किलूं सभु ख़तमु कंदो हुजे ऐं नओं साल हुननि जे लाइ गुलनि जीअं ईअं मुस्कुराहटूं ॾींदो हुजे सो लतीफ़ साईं चयो हुजे त वगर कयो वतन फिरत न छिननि पाण में पसो पखियड़नि माण्हूअ मेठ घणी लतीफ़ साईं फरमाए त पखी ॾिसो हिन मौसम में कतारूं करे ॿाहिरि खां अची असां वटि कीअं ॾिसो त थक भञंदा हुजनि हिते मोहबत वारी हीअ धरती हुजे सरज़मीन हुजे जिथे अची ॿाहिरियों पखी केतिरा ॾिसो त माण्हू जहाज में वञे त केतिरो टाइम लॻे पर हू पखी अहिड़ा पंहिंजी कतार ठाहे कुंजूं ॾिसो त हिते ईंदियूं हुजनि ॿिया केतिरा पखी ईंदा हुजनि उन्हनि जा केतिरा ई ॻाल्हियूं केतिरा ई नसुल उन्हनि जूं ॻणियूं वेंदियूं हुजनि मुख़्तलिफ़ पखियुनि जा नाला खयां वेंदा हुजनि उहे ईंदा हुजनि पर अवां सभु बि इन्हनि जी मोहबत जी लड़ी ठाहे मंज़िल ॾांहुं वधंदा हुजो हू त ॾिसो त हुतां खां हुननि खे ख़बर हुजे का सुवारी सिंध हुजे जिथे वेंदा हुजूं जिथे ढंढूं बि हुजनि जिथे ढोरा बि हुजनि जिथे असांखे खाधो बि मिले जिथे असांखे अहिड़ो सीउ बि न लॻे उतां जा माण्हू अहिड़ा मिठा मणियादार हुजनि जंहिंजे अॻियां असां घुमूं उॾामूं माना आज़ादु फिज़ा में वेंदा हुजूं त अवां उन मां बि सबक़ु हासिलु कंदा हुजो त इहे पखी बि महिमान थी ईंदा हुजनि त पोइ अवां खां पुॼे त उन्हनि खे दाणो ॾींदा हुजो अवां खां पुॼे त उनजी ॻाल्हि ॻणींदा हुजो पर इहो न हुजे त उन्हनि पखियुनि सां बि अवां इंसाननि वारो सुलूक कंदा हुजो सो अवां इंसान कीअं हुजो असां कीअं हुजणु खपूं पाण में हिते त ॾिसो हींअर सभु को हिक ॿिए खां जहिड़ी बेज़ारी ॾेखारे पर इहा बेज़ारी घर वारे खे न वणंदो हुजे हींअर रगो ई लॻो पियो हुजे सो मोहबत ॾींदा हुजो मोहबत वठंदा हुजो मोहबत में ई मज़ो हुजे मोहबत हुजे त ज़िंदगी हुजे मोहबत न हुजे त इहा ज़िंदगी कंहिं कम जी न हुजे पोइ असांजे जीअण जो पोइ असांजे ॼमण जो फ़ाइदो ई न हुजे सो इन जे करे ॾिसो पखी बि उतां खां कतार करे निकिरी अचे हिते ॻोठ ठाहे वेही रहंदा उम्मीद सारे पंहिंजे दिलि में ईंदा हुजनि त छा असीं जेके इंसान हुजूं उहे पंहिंजी उम्मीद ते जेको हुजे ज़िंदगी न गुज़ारींदा हुजूं उम्मीद ते क़ाइमु न थींदा हुजूं उम्मीद रखंदा हुजो मालिक साईं कामयाबी ज़रूरु ॾींदो हुजे हिमत न हारे वेहंदा हुजो हौसले सां ज़िंदगी खे जीअण सिखंदा हुजो बर्दाश्त करे अॻियां वधंदा हुजो हर ॾींहुं अवां किथे न किथे बीह रहंदा हुजो कंहिं न कंहिं ॻाल्हि ते
पोइ साल छुटो पोइ 5 साल पोइ ई अवां रुकिजी वेंदा हुजो बाक़ी रखो ये चवंदा हुजो मां हिन जा पेर कढी अॻिते वधंदो हुजां हुन जा पेर कढी अॻिते वधंदो हुजां सो इहा जेका सोच हुजे इहा हमेशा माण्हू खे जेका हुजे उहा ईअं ई रखंदी हुजे ईअं सम्झंदा हुजे उहो मिटी में ईअं मिली वेंदो हुजे उहा अवां ताईं महदूद हुजे बसि पोइ अवां पंहिंजे अंदर में बि ख़ुशि हुजो या न हुजे उहा अवां जी सोच ते हुजे पर सोच अहिड़ी हुजे चवंदा बा दिल हुजे समुंड जियां दिल हुजे दरिया जेको हुजे ॿिए जी दिलि खे जेको हुजे आजारे उन खां पोइ पाण सम्झंदो हुजे की मां बसि हाणे वॾो ख़ुशि हुजां ॿिए जी दिलि खे आजारियो हुजे तकलीफ़ ॾिनी हुजे ख़ुशि हुजां सो ईअं बि न हुजे कंहिंजी दिलि आजारी न कंदा हुजो ऐं जेके तव्हां सां रुठल हुजनि उन्हनि खे परचाईंदा हुजो ऐं जेके इहे नफ़रतूं हुजनि इन्हनि सभिनीनि खे कढी छॾींदा हुजो मोहबत जो ॾीओ ॿारींदा हुजो मोहबत में ई सभु कुझु हुजे तो हिन साल अवां नफ़रतूं पाण मां कढी छॾियो नफ़रतुनि जो जेको वण हुजे हिनखे कटे ॿाहिरि कढंदा हुजो मोहबतुनि जो हिकिड़ो जहान जोड़ींदा ठाहींदा हुजो हिकिड़ो गुल पोखींदा हुजो हिकिड़ो बाग़ पोखींदा हुजो जंहिंमें तरह तरह जा गुल जेके हुजनि तरह तरह जूं ख़ुशबू हुजनि ऐं मोहबतूं जेके हुजनि इहे क़ाइमु हुजनि सो भेटाई साईं चयो हुजे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो वाह वाह भेटाई साईं चयो हुजे मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाणी ईंदो हुजे बादशाह सो हींअर असां ख़बरुनि में सोशल मीडिया ते ॻाल्हि ॿुधूं त बा सभु को चवे त आऊं हींअ अबा भले हुजो अलाह ख़ुशि रखे मालिक ख़ुशि रखे पर मोहबतुनि सां जेको पाण में मेल जोल मोहबत वारो जेको हुजे उहो भलो हुजे ऐं वरी भेटाई साईं चयो त पोइ जिन खे ख़बर न हुजे हा जिन खे ख़बर न हुजे जिन खे पंधु करणो हुजे उहो कहिड़े हाल में बि हुजनि पोइ ससीअ जे रूप में भेटाई साईं छा थो चए सदायती सब का बुख न बासे का सदायती सब का बुख न बासे का सधड़िया त सभु हुजनि ॻाल्हियूं त सभु कंदा हुजनि पंधु केरु कंदो हुजे तकलीफ़ूं केरु ॾिसंदो हुजे वरी उहे तकलीफ़ूं ॾिसी करे पंहिंजी मंज़िल ते माण्हू पुॼंदो हुजे ऐं उनजे दिलि में इहा ई उणतण हुजे की इहा मंज़िल जेका हुजे पोइ इहे कंडा हुजनि पोइ इहे दर्द हुजनि पोइ तकलीफ़ूं हुजनि छा बि हुजे इन मंज़िल ते पहुचणो हुजे भेटाई साईं चइजो त पोइ सदायती सब का बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीउ मिठो ई न करे कंदो हुजे वाह वाह वरी भेटाई साईं छा चवंदो हुजे त जेको मज़लूम हुजे ससुईअ रूप में हाणे ससुई मज़लूम आहे कोले होत जे पुठि वञे मंज़िल ॾांहुं वञे पोइ भेटाई साईं चयो त हौसलो ॾिनईंसि हाय हाय भेटाई साईं चयो त ॾुखनि पुठियां सुख कीअं ईंदा हुजनि पोइ हा ॾुखनि पुठियां सुख कीअं ॾुखनि खे अवां जेको हुजे सम्झंदा हुजो तॾहिं अवां खे सुख मिलंदो पोइ भेटाई साईं जी सिट हुजे अंदर जिनी अध हाय हाय अंदर जिनी अध डूंगर से ॾोरींदियूं माना अवां वटि हाल कहिड़ो हुजे ग़रीबी हुजे बुख हुजे मक़सदु हुजे न मक़सदु ॾांहुं हलंदा हुजो बाक़ी ज़िंदगी ईअं गुज़ारे छॾो त उनजो को फ़ाइदो न हुजे पोइ भेटाई चवंदा न हुजनि की इहा ज़िंदगी हुजे अॼु हुजूं सुभाणे न हुजूं पर अहिड़ो कमु करे वेंदा हुजो की ज़मानो यादि कंदो हुजे की हाओ ॿेली इहो रामण वाह जो हुजे जे अहिड़ो कमु कयो मिसालूं हुजे रहंदी हुजे मिसाल रहंदी हुजे ॻाल्हि रहंदो हुजे कुझु बि न रहंदो हुजे ॻाल्हि हुजे पर हाणे मिसाल अवां घर में ॿ फर्द हुजो हिकिड़ो घर वारो घर वारी अवां ॿिन्ही जे खाते में ॻाल्हि ईंदी हुजे त औलाद खे किथे खणी माउ केतिरो अॻियां रखियो हुजे वालिद केतिरो औलाद लाइ जाखोड़ियो हुजे भली अणपढ़ियो हुजे उन औलाद खे पढ़ायो हुजे भली माउ अणपढ़ी हुजे पर औलाद खे पढ़ायो हुजे ऐं उन्हनि खे सुठी तरबियत ॾिनी हुजे त वरी उन औलाद जो बि इहो फर्ज़ थींदो हुजे त अवां जो वालिदैन जेको हुजे भले केतिरो बि उहो बुज़ुर्ग छो न थी वेंदो हुजे या उहो बीमारी जे बिस्तरे ते हुजे कहिड़े बि हाल में हुजे अवां वालिदैन अवां औलाद जो इहो फर्ज़ हुजे त पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कंदा हुजो उन्हनि जी इज़त कंदा हुजो ऐं उन्हनि खे हिन ॾुखे वक़्त में न छॾींदा हुजो हे साल जी पुॼाणी त इन करे ॻाल्हि कंदा आहियूं त साल गुज़री वेंदा हुजनि माण्हू हिकिड़े चरखे में हलंदो हुजे पंहिंजे हिकिड़े घमंड में पंहिंजी हिकिड़ी सोच में लम्हा विञारे ज़िंदगी जा हसीन लम्हा हसीन ज़िंदगी हसीन सुहिणो कुटुंब घर जो माण्हू विञाए वेहंदो हुजे उजाड़े छॾींदो हुजे सो इन जे करे साल जो
माफ़ कंदा हुजो बाक़ी न त पोइ जीअं चवंदा हुजनि ज़बान चमजी के न कमजी छो? हुजे इहा कहिड़ी ॻाल्हि हुजे? अलाए माफ़ जो वरी माफ़ी वठंदो हुजे सुठी ॻाल्हि कंदा हुजूं नसीहत ॾींदा हुजूं न, न। अमल करण जेको हुजे अव्हांजो फर्ज़ हुजे ॻाल्हि करण जेको हुजे ईअं न हुजे असांजो कमु ईअं न हुजे सुबुह सां चवंदा केॾा मथे में लॻा हुजनि इहा हा जे। हे कीअं हुजे नेरा तूं कहिड़ी न खणंदो हुजे पाण ॻाल्हि भली कई हुजे न न चवंदा आहिनि नेरा नहीं ॿई केॾा जे मथे में लॻा हुजनि हाणे छो मथे में लॻा हुजूं असां ॻाल्हि भली कंदा हुजूं इहा त ॻाल्हि भली हुजे नफ़रतनि में छा हुजे पर हा हिकिड़ी ॻाल्हि हुजे तव्हां सभु कमाल हुजो घर वारो घर वारी असांजी भाॼाई असांजो अधो पोइ भाॼायूं सभु न त पोइ ज़िंदगीअ में कुझु न करो न पोइ अहिड़ो हाल हुजे जीअं मराधुलाई रामण 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 मां इन में ख़ुशि साल गुज़री विया हुजनि कुझु कयो न तुंहिंजा बि हुजे साल गुज़रिया हुजनि के कुझु भला ई न करण ज़िंदगी ॾिनो में हुजे। भलो वक़्तु गुज़रियो हुजे शुक्र कंदो हुजे शुक्र कहिड़ो तुंहिंजो ॾुखो वक़्तु गुज़रियो हुजे खायो पियो पंहिंजे घर में वेठा हुजूं हा, बसि। न कंहिंसां विड़ो न झिड़ो न को कंहिंखे ॾुखाऊं हा। न ॾियूं न ॾुखाऊं बसि खायो नड़ हलूं बाक़ी दुनिया जो फिक्र ई न हुजे छो न हाय, हुजे रात हे लाइ। दुनिया जो फिक्र न बिल्कुलु। हुजे बाक़ी छा हुजे हद वरी सभु हर हफ़्ते छंछरु आचर अचूं दुनिया जे फिक्र में ज़िक्र में हुजूं चवंदा छंछरु आचर ते ॿई ईंदा हुजनि मथे में सूर विझंदा हुजनि तूं पाण मना इहो चवंदो हुजे ॿियो को न चवे तूं पाण चवंदो हुजे अलाए अलाए असां ॻाल्हियूं करूं पता ई घर में वेठे चवंदा हुजनि हाणे हे ॿई हलिया हुजनि सो हाणे हे असांखे सुबुह सां नेराने में अचे निरड़ में लॻा इहे न हुजनि चवंदा हुजनि हा अयो असां बि ज़मानो घुमूं फिरूं हा। चवनि राम ऐं राधा जो जेको इहो प्रोग्राम हुजे न हा चटपटो बि हुजे हा। उनमें मज़ेदार ॻाल्हियूं बि हुजनि हा। उनमें नसत बि हुजे हा। उनमें असांखे जेको हुजे सहूर जी ॻाल्हि बि हुजे हा चटपटो सुबुह जो असली हिते नेराना नाश्ता लॻा पिया आहिनि खायो असली पोइ चटपटा लॻा पिया को आहिनि नहीं तो हुजे हल पर हुजे चटपट हाणे चटपटो कहिड़ो हुजे त कहिड़ो चटपटो हुजे कहिड़ो सुबुह सां ॻाल्हियूं चटपटो हुजनि इहो ई त मज़ो हुजे न हा। ॿिए ज़माने में हुजे छा राधोला जी मूंखे ईअं लॻो हुजे त ईअं अॻियां का ॻाल्हि अहिड़ी थी न हुजे ई हा 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 अॻियां बि वॾा अका पर वेठा हुजनि का पर वेठा हुजनि त हा। राम ऐं राधल बि जेको हुजे घटि न हुजनि अंधी असां बि लहा हुजूं छो न हुजूं अंधी ॻाल्हि खे तोरे तके कंदा हुजूं अॻियां वॾा ॾाहा उस्ताद प्रोफेसर सुघड़ जमीदार उहे त असांखे इहे- साराईंदा हुजनि माना असांखे अवार्ड मिलियो हुजे हा हा उहे साराईंदा त साराईंदा हुजनि हुजनि शोभा प्रोग्राम शुरूआत थी वई हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे बि मां सब्सक्राइब करो उनखे बेल लाइक बि करो। कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो वरी टीवी ते असांजो नंबर हलंदो हुजे उन ते फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा अव्हांजे फोन कॉल जे इंतजार में छंछरु या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं हेलो हाय में बीठा हुजनि सो इहो नंबर भले हिन ते फोन करो तो प्रोग्राम जे शुरूआत में हाय हाय परचन साल पवार हाय, हाय, ढोला हाय। मारू मूसा परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निंधर निमाणी आया निंधर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हाय हाय कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं हाय कॾहिं कॾहिं हीअंड़ा नथो वणी मूं जे तो सजण सारिया से वस नाहिन मूं जॾहिं कॾहिं तूं तो अण ॾिठा आरा करी हिकु वाह। दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम वादीअ मेहरान जे प्रोग्राम मेहरान टीवी जे
हफ़्ते वारे प्रोग्राम संसर ऐं आचरत वारे ॾियारे ते असां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं सुबुह जो 10 खां 12 ताईं। सो इहे अव्हां जूं मोहबतूं असां अव्हां जे मोहबतुनि जे आधार अव्हां जे बीठा साम्हूं हुजूं। बीठा हुजूं। सो इन मोहबतुनि जो जहान तॾहिं सां जोड़ियो हुजे। सो इन लाइ जोड़ियो हुजे त ॿ माण्हू हुजनि टीं ॻाल्हि हुजे ऐं ॻाल्हि जेका गणत वारी हुजे गत वारी ॻाल्हि हुजे गणत जेकी करे सघिबी हुजे ॻाल्हि माण्हू उहा कंदो हुजे। पोइ हींअर जीअं बालकनि खे स्कूल खां मोकल हुजे धुंध हुजे थधि हुजे बालकनि जो ख़्यालु कंदा हुजो पंहिंजे फसल जो ख़्यालु कंदा हुजो पंहिंजनि मारवड़नि जांगीड़नि पंहिंजनि झूपनि जो ख़्यालु कंदा हुजो। पंहिंजी सिहत जो ख़्यालु कंदा हुजो। हाणे कल्ह टियों ॾींहुं ॾिठुमि हिकिड़ो वाकियो राति जो ईअं दोस्त ॿुधाईंदा हुजनि कल्ह राति त कुझु दोस्त सांगड़ खां किथां निकिता हुजनि मथे पासो घोटकी वारो पासो वेंदा हुजनि गाॾीअ में एॾो गाॾीअ खे राति जो रस्तो ॾिठल न हुजे स्पीड में हलाइनि पाण पंहिंजे उन में जोश ऐं होश में न हुजनि गाॾीअ खे हलाईंदा हुजनि कहिड़ियूं न सुहिणियूं जानियूं विञायूं हुजनि। हाणे इहे भला जे असां पंहिंजी इन चवंदा हुजूं त बा मस्करीअ में हर वक़्तु ज़िंदगी गुज़ारूं पोइ या वरी चवंदा हुजूं के दा जेको नसीब हुजे। हा नसीब सो हुजे। हर से माण्हू मुक़दर नसीब ते बि न ॾींदो हुजे मालिक साईं जेको जहान जोड़ियो हुजे त उहो सुहिणो करे जोड़ियो सो अबा वॾनि जो चयल हुजे त बा हरकत न कंदा हुजो पाण खे आपे में रखंदा हुजो आपे खां ॿाहिरि न निकिरंदा हुजो। पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि हुजे हिकिड़ी फोन नुक़सान थींदो हुजे न। हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार सभु ख़ैर आहे दुआ आहे तबियतूं बि ॿार न रब साईं जा लख एहसान आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो अदा? बसि असां असां बि ठीकु लॻा पिया हुजूं अदा तव्हां ठीकु हुजो तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे। हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे अलाह करे तव्हां बि ख़ुशि हुजो। इहे मोहबतूं अव्हां जूं आमीन आमीन। असां सुबुह सां अव्हां सां हाल अहवाल वंडियो हुजे हाल अहवाल पहुतो हुजे अलाए न पहुतो हुजे। हा साईं पहुतो हुजे तव्हां ॿिन्हिनि जो लेक्चर अहिड़ो बहितरीनु हुयो। ॿुधो न लतीफ़ साईं जे बेटनि जे हिन मार्फत माना उन्हनि जी माना सां तव्हां तमामु बहितरीनु लेक्चर जेको आहे न ॾिनो। इहो लेचकर काॾां हुजे उहे त वरी उस्ताद हुजनि प्रोफेसर हुजनि जेके उहे इहो लेक्चर ॾियनि असां इहो असां त हिकिड़ी ॻाल्हि रखूं ॻाल्हि रखी हुजे। बाबा इहो बि लेक्चर आहे इहो बि ज़बरदस्त आहे इहो असांजे सम्झाइण जे लाइ अवाम जे सम्झाइण जे लाइ बि इहो वॾो लेक्चर आहे न। अब मूं वरी सम्झो हुजे कोई ईअं न चवंदो हुजे नेराने केॾां रामो ऐं राधा जे मथे में लॻा हुजनि अञा कुझु नेरनि न कई हुजे हे कहिड़ी ॻाल्हि खयो वेठा हुजनि। न न न तव्हां साईं बहितरीनु ॻाल्हियूं था कयो ऐं दिलि में सां जहिड़ियूं ॻाल्हियूं न असां ॾाढे शौक़ सां ॾिसूं था ॿुधूं था ऐं दिलि में इहे ॻाल्हियूं विहारियूं था इन्हीअ सां फॉलो कयूं था ऐं ॾाढो फ़ाइदो थिए थो। कुर्ब अदा इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि अव्हां जा कुर्ब हुजनि। डिसंबर मोकिलाईंदो हुजे कहिड़ी सोच रखी हुजे ईंदड़ साल लाइ कहिड़ी उमेद रखी हुजे। हा ईंदड़ साल लाइ उमेद इहा आहे त को बि कमु कजे या कार कजे त उनजी पहिरियां प्लानिंग कजे उनजो माना सिस्टम जो सॼो ढांचो ॾिसिजे पोइ उन मुताबिक़ उहो कमु कजे ऐं पोइ बि इरादो कजे त मज़बूती सां पको कजे पंहिंजे रब ते भरोसो करे उहो इरादो पको कजे इंशाअल्लाह ताला ॿेड़ ई पार। वाह 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 बिल्कुलु सही ॻाल्हि कई हुजे त जॾहिं अव्हां जो इरादो मज़बूत हुजे इरादो पुख़्तो हुजे त पोइ जबल इहे पहाड़ इहे बि माना न रखनि। इहे माण्हू खे कुझु बि न कंदा हुजनि। हा ॾिसो हिकिड़ो कोयड़ो आहे मथे छित में ॿियार थो ॿधे पंहिंजो ॾिसो हुनजी कहिड़ी माना जीवत आहे नंढड़ी आहे पर सॼो ॾींहुं ॾंडे थो ऐं महिनत करे थो का बि शइ छिनण मूर कोन थो सघे इन ते लतीफ़ साहिब को भेट कयो आहे हलो हलो कोरीअ नाज़ुक जिनी जो नी मतिलबु छिनण मूर न सिखिया। बिल्कुलु सही चवंदा हुजो। वाह दा वाह वाह जी ॻाल्हि कई हुजे अव्हां बि। सो सभिनी खे सलाम साग सुकी हुजे या सुकंदो हुजे छपर ते। हा साग द्वारो सुकी आहे पर अॼु वरी चिल पटे आयो आहे चिल पिया खायूं चाढ़ियूं चिल जो मज़ो पंहिंजो आहे। झुल चिल 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 पटे इहा बेड़ी भली थींदी हुजे वरी हिन में दाल विझंदो हुजे माण्हू पोइ त वाह जी थींदी हुजे। हा बसि सी बि लॻो पियो आहे गरम बि आहे मज़ो बची थो वञे ॾाढो।
वाह 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 भलो भलो हुजे मच हुजे मथां या हुजे वरी सुठी सोच हुजे वरी किताब हुजे वरी बालकनि सां गॾु वेठो हुजे उन्हनि सां कचहरी करे त स्कूल कीअं गुज़रे वरी असांजो इहे ॻाल्हियूं चटपटियूं ॿुधंदा हुजो वरी अवां फोन कॉल कई हुजे त हेकारी 4 चंड लॻी विया हुजनि वॾी महिरबानी लख थोरा वॾी वॾी महिर लख थोरा हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं साल हमेशह जुड़िया रहंदा हुजो गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो तो हाणे त वरी हिन सां कुझु ॾींहं पहिरियां इहो सखर में ड्रोड़ वारो मेलो लॻो हुजे जेके हिनखे वरी अंग्रेजीअ में चवनि मराथन मराथन राइस मराथन राइस रईस माना इहा भॼण वारी आहे ड्रोड़ चवंदो हुजे न वारे वाह तूं वरी अलाए कहिड़ो इहो अखर खणी ॻाल्हायो हुजे अंग्रेजी 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 तोखे ईंदी हुजे पढ़ो जी मैं बुद्धि करे हाणे असले हे गोतू बुद्धि त सिखंदो हुजंदी सुठो ॿुध हाणे गोतू हेलो 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केर नए साल जो एडवांस मुबारक हुजनि खैर मुबारकूं शनाख्ती कार्ड वारो नालो ॿुधाईंदो बशीर अहमद खोसो नंगर पाकर खां अदो मुंहिंजो भली करे आयो जीअं जी करे आयो जी ईंदे चनी आओ विंदे चनी वे छॾे सारो ॾे अंगण अचिजे भली करे आयो जी ॾाढो इंतज़ार कयो तव्हांजे मस्तु मस्तु टाइम मिलियो आहे त पहिरीं ॻाल्हि थी अॻे ॻाल्हि थी तव्हां सही नमूने ॻाल्हि न थी हाउ भाउ हा सही चवंदो कीअं हुजे कलाम जी फरमाइश बि हुई मुंहिंजो तव्हांखे नंगर जी दावत बि ॾिनी हुईसूं ॿिनी अधी मोरे अधी गिफ्ट यार नंगर वारी दावत सच पुछी सफ़ा गंढ ॿधी रखी हुजे सफ़ा गंढ भई कहिड़ो इहो दावत मुंहिंजी तव्हांखे खाइणी पवंदी नी हाउ साईं खाइणी पवंदी कीअं न अव्हां सां हींअर सम्झो त कुर्ब वारी कड़ी जेका हुजे न उहा लॻी चुकी हुजे बाबा नंगर ते हुजो कारूं झर ते हुजो केटी बंदर ते हुजो अव्हां जो आऊं सच पुछो बिना पघार जे खातमो जा अव्हां अहिड़नि जायुनि ते वेठा हुजो बसि तव्हांजो इंतज़ार असांखे सम्झो असांखे बसि इहो ई इंतज़ार तव्हां कॾहिं अचो था असांजा महिमान थी वेंदा ये कुर्ब हुजनि अवां जा अदा मोहबतूं हुजनि अवां जूं कीअं भला अॼु प्रोग्राम पोइ दफ़े त वियो तुंहिंजी मोबाइल जो वॾो मसो सिग्नल न हुजनि कीअं प्रोग्राम ॾिसो हुजे नंगर में कीअं हले महिराण टीवी प्रोग्राम सुठो सुठो हले पियो मज़ो सुठो मूं वटि ख़ासि करे तव्हांजे लाइ वॾी एलईडी वरिती आहे उन ते ॾिसणो आहे ख़ासि करे मूं ख़र्च कयो 15,000 रुपए में सुठी वरिती वॾा तव्हां मूंखे नज़र अचो आम माण्हू जहिड़ा इहे 15,000 भरणा त न पवंदा हुजनि न असांखे तव्हांजे करे भरिया आहिनि न 15,000 तव्हां मूंखे वॾा नज़र अचो ॻाल्हि सही थी साहो खणंदो हुजे कोन भरणा पवंदा हुजनि अलाए अदा अदा तोखे बस ड्रप नहीं भाऊ खणी कयो हुजे फोन बंद हलो मिया हा हलो मिया हाणे ते रामण खे लकड़ी निकरी वई हुजे टे दफ़ा चयो हुजे 15,000 ख़र्च कयो हुजे 15,000 मूं सो अरे हुन ख़र्च कयो हुजे मना असांजे प्रोग्राम खे ॾिसण जे करे सहूलियत कई हुजे इहा हाणे तोखे कीअं भरणा पवंदा हुजनि रदलत सामी हाल न हुजे आणियूं ऐं चाड़ियूं खाइण वारा हुजूं अरे नहीं हिन चयो हुजे कि असां तोसां अहिड़ी मोहबत कंदा हुजूं ख़ासि तौर ते रामू राधा जे प्रोग्राम खे ॾिसण जे करे असां हेतिरो ख़र्च करे माना सहूलियत कई हुजे अड़े आहे तूं वरी असर छित ते चढ़ियो हुजे जरे घटि हाई शाबाश मूंखे सुबुह सां मूं चयो हींअर 15,000 असां ग़रीब लाइ माना शींहं जे कन मां कढणा हुजे हुन को चयो हुजे त तूं अदा 15,000 भरे ॾींदो हुजे चयो तूं वरी हर भरो हुनखे यादगिरी ॾियारींदो हुजे चई त ख़र्च कयो तव्हां ते 15,000 मूं चयो हाणे त इहो माना इहा मोहबत जी निशानी हुजे न चरिया हा वो हिते तोखे चिरक छो निकिरंदो हुजे कुर्ब मोहबतूं भाकुर में चवंदो हुजे भाऊ खे भाकुर हा ईअं ओ ईअं अवां जी मोहबत हुजे इहो अवां जो कुर्ब हुजे उन जे करे त रामू ऐं राधा जेको हुजनि कई साल अवां जी खिदमत में बीठा हुजनि दोहले न वॻो हुजे ॾोको न वॻो हुजे असुल शुरू थी वियो हुजे तो दिलड़ी यार दुतारी यार पोका न कयई पोए वारी सो मखदूम मोहम्मद जमा तालिबुल मौला साहब बि इन काफ़ीअ में पंहिंजे हिन में लिखियो हुजे
छिनण में यार रखो छा आहे? हा हा हाय हाय एॾो वॾो माण्हू एॾी वॾी सोच रखंदड़ एॾी वॾी ॻाल्हि इहा ॻाल्हि करे त छिनण में यार रखो छा आहे? हाय हाय पोइ इहो तव्हां बाक़ी ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो हुजो त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो ओ मुंहिंजी आयल मां ॿारो चो ओ सजण मूंखे यादि पियो ओ सजण मूंखे यादि पियो अला विसरी कान वियो आयल ॿारो चो ओ सजण मूंखे यादि पियो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू तव्हांजे तरफ़ां बि अव्हां भलीकार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशिन भरो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हित वेठी हुजे हिकिड़ो आसमान मां किरी हुजां अलाए ईअं वक़्तु पटिजी वियो हुजे हिन मुंहुं चयो अलाए वाका कंदी ईंदी हुजे अलाए किथां भले किथां वेठी हुजां वाको त कंदी हुजां न ज़माने खे त ख़बर पवंदी हुजे कि राज़ुल बैठी हुजे हा हा उहो बि ज़रूरी हुजे तूं बस बैठी हा लॻ ॻाल्हि हुजे कि सीअ माना माण्हू जो असुल लाह पटे सॾो हुजे सीअ कहिड़ो चवंदो मच ॿारींदी हुजे मच त वेठी हुजां कि हाणे तूं तकड़ करे पहुतो हुजे त मूं वरी उते ई मूं चयो हाणे हे घड़ी खन हथनि खां सिके वठंदी हुजां वॾो पारो थी पियो हुजे असल माण्हू जा घाटा ई फिरा पिया हुजनि इहो काढ़ो त काढ़े ॾींदी हुजे थोरी कोन में जान कोई विझी ॾींदी हुजे त रामण में को जान उहो माण्हू राति जो जॾहिं सुम्हण वारी करे न ओॾी महिल बसि प्यालो पी ऐं सोड़ में घिड़ंदो हुजे न न सभु माण्हू खे असल ना थधि लॻे ना छाती माण्हू जी ख़राब थिए ना खंघि ना खुड़को ना जुकाम ना बुखार थिए सुबुह सुबुह सां इहो माण्हू पियण सुबुह खपनि सुबुह साण वरी माण्हू इहो साॻो ई तुरुली पिनी तो त हा? हिकिड़ी जात तो कमेण नहीं तो हुजे न ॻाल्हाईंदी हुजे हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम हुजे जी कौन जनाब की हाल है ठीक ठाक हो ओ जी बादशाह दा खैर कौन है जी साडे नाल जी परवेज भट्ट बोल रहा पंजाब वजीराबाद से आओ जी ਤੁਹਾਨੂੰ ਭਲੀਕਾਰ ਕਹਿੰਦੇ ਆ ਜੀ माशाल्लाह जी माशाल्लाह ਤੁਹਾਡਾ प्रोग्राम है देख रहे हैं जनाब बहुत बहुत बढ़िया बहुत और सब खैर खैरियत है सारे ठीक लगे पेन जी ठीक ठाक फर्स्ट क्लास तुम सुनाओ ठीक हो हाँ बस थोड़ी दुआ है खैर लगा पे ओ प्रा जी इंशाल्लाह जी ओ मेरा प्रा इंशाल्लाह ओ मेरा प्रा जी 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 ठीक ठाक किन्ना मैं ਤੁਹਾਡਾ प्रोग्राम बड़े प्यार ਨਾਲ ਤੇ ਬੜੇ ਆਰਾਮ ਨਾਲ ਤੇ ਬੜੇ ਟਾਈਮ ਕੱਢ ਕੇ ਸੁਣਨਾ ਕਿੰਨਾ ਵਧੀਆ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੈ ਇਹ ਤਾਂ ਦੱਸੀ ਸਾਨੂੰ ਕਿੰਨਾ ਵਧੀਆ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੈ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਹਾਂ ਬਹੁਤ ਕਦੋਂ ਦੇਖਿਆ ਤੂੰ ਕਿੰਨਾ ਅਰਸਾ ਹੋ ਗਿਆ मैं हूँ देख रहा अभी देख रहा हूँ जी अभी देख रहा हूँ अभी 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 देखे अभी हाँ जी अभी 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 ए तुम पहले नहीं वेखिया सी पहला बड़ी देर हो गई है मेरे मैंने पहली मर्तबा देखा है नहीं 2-3 साल हो गए रोज ही बंदे ਇੱਥੇ ਗੱਲ ਨੂੰ ਇੱਥੇ ਰੱਖੀ ਹੁਣ ਮੈਨੂੰ ਸਮਝ ਆ भाई और सब खैर खैरियत है जी मेरा भरा की करदा मैं गड्डियां दी खरीदो फरोख्त करना चाह रहा हूं आओ जी जबरदस्त कितनी ठंड है तेरे इलाके च कितनी ठंड हाँ ठंड बहुत ज्यादा है इधर तो बारिश भी हुई है अच्छा जी अच्छा ठंड च सुबह की होंदा तेरे नेरन च भाई हाँ जी सुबह का नाश्ता जी हाँ हाँ जी श्री पावे हाँ शाबाश श्री ते पावे हाँ जी इत्थे मेरी जनानी मैनू चाह दा प्याला मथे च मार देंदी है फिर
फिर रामू ने की ना कुश्ती खेड़ सकदा ना रांद कोई गेम खेड़ सकदा बस सर च हथ रख के बैठा रहंदा है जवानी च बुढ़ा बन के बैठा रहंदा है नहीं मैं इंशाल्लाह आवांगा मैं लेके आवांगा ਤੁਹਾਡੇ ਦੇ ਸ਼ਰੀਫ हाँ यार पाए ए खुद बनाओ तुसी इंशाल्लाह मैं जरूर आना है इंशाल्लाह आई जी वेलकम वेलकम मोहब्बतां जी ए मोहब्बतां ए तुसी वेख रहे हो नरन कर ਦਿੱਤੀ ਪਰਾਜੀ ਨਰਨ ਕਰ ਦਿੱਤੀ ਕੀ इंशाल्लाह बहुत अच्छा प्रोग्राम है जी ਤੁਹਾਡਾ ਅੱਲਾਹ ਪਾਕ ਤੁਹਾਨੂੰ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਹੀ ਰੱਖੇ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ओ भाई नरन कर ਦਿੱਤੀ ਇਹਨੂੰ ਵੀ ਕੁਛ ਦੇਵੀ ਭਾਈ ਜੀ नरन ਇਹਨੂੰ ਵੀ ਨਰਨ ਵੇਰਨ ਕਰਾਵੀ ਭਾਈ ठीक है ਭਾਈ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਸਲਾਮ ਦੇਵੀ ठीक किदां ठीक तू हुन खे हो जे प्यालो मुखे चाह जो मगज में हो जी भाऊ काटे कनिकी हजारे जो हुते तवरी मुखा मुटे कनिकी हुते रात जो पंजाब में दस तो मानू हार पा भला कर जमीनू भलियो कांदा हिते सुबह हुते वरी हो जे नाणो भोजे न साईं नाणो भी हो जे ओ पाण के चांदा न हो जे के हो जे नाणो तो घुमलाड़ काणो नाणो न हो जे के कम जे ना हो जी ओ जडड़ी उते जनानु जेके हो जे मर्द के खीर प्यारी न ये शयूं खाराय न रोई रोई सुबह जो चाह जो प्यालो हण मथे में मर्द के डोकड़ हो जे न तो सब कुछ खाइंदो हो जी न सो हाने वरी हलंदा हो जो एकड़ो कलाम ॾिसंदा जो कलाम खां पोरी खबरूं बि हुजनि तो खबरूं बि लाज़मी हुजनि पर हिन मौसम में हिकिड़ो सॼो गीत सुहिणो हुजे वाह वाह सो हिन गीत खे तव्हां ॾिसंदा हुजो हिकिड़ो सुहिणो ज़बरदस्त गीत हुजे हिनखे ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿेर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं ज़िंदगी जा जेके ॾींहं हुजनि उहे सुहिणा गुज़ारींदा हुजो सुहिणे नमूने पंहिंजे ज़िंदगी सां प्यार कंदा हुजो पंहिंजनि बचनि सां पंहिंजनि कखनि सां पंहिंजनि घर वारनि सां उहो इन जे लाइ हुजे पोइ ज़िंदगी में अव्हां को बि मक़सदु रखंदा हुजो का ॻाल्हि रखंदा हुजो का मंज़िल रखंदा हुजो उन ते अव्हां पहुची सघंदा हुजो पर उहो तॾहिं थींदो हुजे जॾहिं बालक पोइ अमड़ पोइ अव्हांजो वालिद पोइ घर जा बाक़ी सभु भाती जॾहिं हिकु हुजनि हिकु मुठ थींदा हुजनि तॾहिं वञी जेको हुजे अव्हां खे इहा कामयाबी मिलंदी हुजे छो त ॿधीअ में वॾो मज़ो हुजे ॿधी हुजे न त अव्हां सम्झंदा हुजो के वॾा अमीर माण्हू हुजो अव्हां जहिड़ो को साहूकार न हुजे हा रादल हिन जेको डिसंबर हुजे हिन में माण्हुनि जी हिकिड़ी वरी इहा बि सोच हुजे त हाणे वक़्तु रहियो न हुजे माण्हुनि में रहियो न हुजे हाणे इन चवण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो हुजे उहो वक़्तु जेको हुजे माण्हू खे पाण ठाहिण खपंदो हुजे माण्हूअ खे पाण जेको हुजे उन रस्ते ते उन अमल ते आणणु खपंदो हुजे उहो कीअं थींदो हुजे उहो पंहिंजे नसुलनि मां थींदो हाणे असांजा माण्हू एतिरी हिमत हारे वेही रहिया हुजनि उहो पंहिंजे नसुलनि मां थींदो हुजे पंहिंजे नसुलनि खे माण्हू पढ़ाईंदो हुजे लिखाईंदो हुजे हुनर सेखारींदो हुजे तरबियत ॾींदो हुजे नसन पतन खां परे रखंदो हुजे सुठे अमल सुठनि ॻाल्हियुनि सुठनि रस्तनि ते हलंदो हुजे त उहो सभई माण्हू उहे थी पवंदा हुजनि अव्हां सुठा थींदा हुजो त घर सुठो अव्हां घर में सुठा हुजो पाड़ो सुठो अव्हां पाड़े में सुठा हुजो शहर सुठो हुजे त पूरो मुल्क सुठो बाक़ी हाणे हिकिड़े घर में वेठा हुजो हिक ॿिए जा पेर कढण में पूरा हुजो सॼो ॾींहुं हिक ॿिए ते सॼो ॾींहुं हणा वठा लॻी पई हुजे हिक ॿिए जो मोह न वणे पोइ त जिंदगी हुई माण्हू खे न वणंदी हुजे हा सही हुजे हा ईअं हुजे माण्हू साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे सो इहा ॻाल्हि सही हुजे तूं सही चवंदी हुजे हा ईअं त हुजे
पोइ हेॾे छा ॾिसंदी हुजे को न मूं वरी सम्झो हुजे की हेॾा केरु हुजे जंहिंसां कचहरी में लॻो हुजे पोइ ॾिठो हुजे मूंखे साईं जो बेत पढ़ंदो हुजे मूं चयो हाणे तूं ॻाल्हाईंदी हुजे बसि न, ॻाल्हि पोइ मुंहिंजी ॻाल्हि माना इहा कम जी न हुजे बसि तूं वरी ॻाल्हि खे मुआरी खे न सम्झो हुजे न अगरि मूं छॾींदी हुजे भला हिनखे एतिरो ई बसि हुजे कीअं न सम्झो हुजे तो कीअं न सम्झो हुजे मुंहिंजे घर जा भाती न ॻाल्हाइनि पोइ वरी कम राधुल अच्छा माना इहो वरी तूं जेको हुजे चवंदो इहो राधुल चवंदी अरे असां त पाण में मोहबत बि करूं कुर्ब बि करूं असांजी ॻाल्हि न हुजे रुसी वञी वेही रहंदी हुजे हा पोइ त हाणे कॾहिं कॾहिं चवंदा न हुजनि की रुसण परचण इहो त हिकिड़ो माना मोहबत जो अञा ई जेको हिकिड़ो अनोखो जेको हुजे रंग हुजे रुस न रुसण में छा हेराणा रुस न रुसण में छा हेराणा रीत रुसण जी परचाईंदो हुजे खणी उहो भला हाणे परचाए छॾींदो हाणे हिनखे परचाया जो हे है कीअं रिझाया तोखे कीअं परचाया इहो छा हुजे ओ कीअं रिझा ही त हाणे थी हुजे इहो हाणे तुंहिंजो कलाम हुजे छो इहो कलाम कहीं थो हुजे छा हुजे आलू कढी मुंहिंजूं आलू कढूं आलू कढी बाक़ी साग कचो हुजे इहो कीअं परचाया कीअं रिझाया दस कोडा दस कोडा वञंदो हुजे मासी हूर खां ॾस पुछींदो हुजे त वेलण त हणंदी हुजे ई ॿ टे मासी हूर खे हिते त तोभाऊं निकिरंदियूं हलो ओ मासी हूर अॼुकल्ह पाड़े में खड़को सड़को ई बुखार थी पियो हुजेसि वेचारी खे अलाए छा मासीअ चयो त पाड़े में असांखे करे ॿुधाइजे साग उचाड़ियो हुजे वरी कुनीअ खे ठड़काए या कुनीअ में जो घुमाए हा ॾोही गनरनि वारो साग हुजे त वरी हुनखे ठड़काए मूंखे कन ते पए मुंहिंजो मासी गनर चाढ़िया तूं वरी चई त हाणे विड़ो वेठो हुजांसि हाणे नक जी पकाई कीअं करे घुरंदो हुजांसि मासी वरी छा करे होॾां परी चुल्ह न घर जी ओरी चुल्ह ते वरी मखण जो दाग घुरे वरी हुन में थूम विझी वरी करकार कराए थो रामण खे साड़ींदी हुजे मूं वरी चयो मासी को चवंदी सॾु कंदी जा बा रामण साग खणी वञ पर रामण वात थोई मुई हणंदो हुजे मासीअ वरी ही ॾेखारियो 5 ॾींहं मासी हूर जे घर खे ईअं ॾिसां वरी हीअं कन ॾियां त चवंदी त न हुजे कंहिंखे अब वञो न वीचारे रामण खे त साग ॿुध मुंहिंजो चवंदी हुजे अबा वञो वीचारे रामण खे साग ॾेई चओ माई बि लॻी हुजे त मथे में ॿुधंदी ईअं मारे चवंदा पर चवंदी हुजे त हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था लड़का सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो अदा भली करे आया हुजो कीअं हुजो तव्हां ठीक लॻा पिया हुजो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण जी दुआ तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे खैर खैर लॻो पियो हुजे यको गुम सुम लॻा पिया हुजो अदा बस तव्हांजो प्रोग्राम ॿुधंदा आहियूं पर काल वरी अॼु मिली वई त ख़ुशी बि थिए पई हाफ़िज़ काथे स्कूल जे ॿारनि वांगुरु गैर हाज़िरो लॻो पियो हुजे बस रामण भाउ तव्हांखे ॿुधंदा आहियूं तव्हां बिल्कुलु तमामु बहितरीन प्रोग्राम कंदा रहिया मां ॿुधंदो रहियो आहे पर अॼु काल मिली वई त ख़ुशी बि थिए पई मां सारींदो हुजां तोखे हर वक़्तु मां ॿुधंदो आहे तव्हांजा प्रोग्राम बिल्कुलु तव्हां यादि दिलि सां कंदा असां वरी तव्हांखे यकीन आहियूं मोहबत सां काल मिले त मिली वई ओ हाफ़िज़ खे कीअं विसारे त अधो वॾो कीअं हुजे अधु अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहे उहो तव्हांखे सलाम ॾिए पियो अधे खे सलाम चवंदो हुजी बिल्कुलु तव्हांजो सलाम ॿुधे पियो घर वारा सभु ठीक लॻा पिया हुजनि अदा सभु ख़ैर हुजे सखी वारा सभु ठीकु हुजनि अल्हम्दुलिल्लाह रामण अचो तव्हांखे स्पेशल दावत आहे तव्हां सखी जामदातारे मेले ते बि न आयो त हाणे बड़ा चकर यार सखीअ जे तव्हांखे बि वठी अचो सखी जामदाता जे हिते तमामु बहितरीन मौसम लॻो पियो आहे सियारो तमामु तेज़ आहे न न इहो सखीअ ते हाणे असुल सफ़ा वेझर में असुल चकर हणंदो हुजे हाणे हाफ़िज़ परवेज़ तीवणे फ़क़ीर सां कचहरी कंदो हुजे अदा सां हेॾां सखी जामदातार वारे पासे ॿुधो हुजे त ॾाढा बाबा इहे के घड़े नवाज़ के चंग नवाज़ के अलगोज़े नवाज़ हुजनि इन्हनि सां बि कचहरियूं करणियूं हुजनि यार
बिल्कुलु बिल्कुलु तमामु बहितरीन हिकिड़ी रूह थी वेंदी ऐं हिकिड़ो तमामु बहितरीन तकलीफ़ थी वेंदी। हा साईं बाक़ाइदे नए साल में उम्मीद इहा हुजे त अवां सभिनि सां कचहरी करे हाल अहवाल पुछंदो हुजां त अवां जी सोच किथे हुजे, छा सोचींदा हुजो, छा विञायो हुजेव, अॻिते वधंदा हुजो या बीही रहिया हुजो। सो इहो अॻिते जी जरा सोच आहे त इनशाला जीअं माॻीअ खे माण्हू विसारे ऐं मुस्तक़बिल खे संवारे कोशिशि करे त हिन साल में या गुज़िरियल सालनि में जेको असां न हासिलु करे सघिया आहियूं वधीक अञा महिनत करे हुन मंज़िल खे हासिलु करणु असांखे वधीक महिनत करणी पई त कंदासीं इनशाला उहा मंज़िल ज़रूरु मानंदासीं। वाह हाफ़िज़ वाह, वॾी महिरबानी, लख कुर्ब लख कुर्ब। आबाद हुजो, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवां जा, मोहबतूं हुजनि अवां जूं। तव्हां सभई राम राधा खे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, मोहबतूं ॾींदा हुजो, अवां जा कुर्ब हुजनि। सो हे जेको हुजे हाफ़िज़ परवेज़ तीवणो, हे सच पुछो त हे महिरान टीवी सां केतिरनि ई सालनि खां फोन कॉल ते जुड़ियल हुजे, ही टीवीअ जी तस्वीर खे न ॾिसंदो हुजे, ही आवाज़ ॿुधंदो हुजे। सो असांजे लाइ इहो वॾो मोहतरम हुजे। सच पुछो इहो फोन न करे मूंखे बेचैनी थींदी हुजे त इहो फ़क़ीर किथे हुजे जे फोन ॾिसी सघंदो हुजे पर न सौर मोहबत हुजे, जे एहसास खे जेको हुजे ओ दिलि सां महसूस कंदो हुजे। ऐं वरी कहिड़ा बि माण्हू हुजनि जेके नूर हुजे पर एहसास खे जेको हुजे महसूस न कंदा हुजनि, मोहबत खे महसूस न कंदा हुजनि, पोइ अहिड़नि ते वरी असांखे वॾो ॾुख ऐं तेजब थींदो। सो इन जे करे हुजे त जॾहिं माण्हू दिलि सां सिक सां हुब सां कंहिंखे सारींदो हुजे, पोइ ॿुधणु हुजे न हुजे, नूर खां माण्हू भले केतिरो बि दूर हुजे पर दिलि सां सभिनी खे ॾिसे, हू प्यार खे महसूस करे, हुजत खे। सो इहो फ़क़ीर जॾहिं फोन न करे सच पुछो त मूंखे उणितणो हुजे, मुंहिंजे लाइ इहे वॾा माण्हू हुजनि, मुंहिंजे लाइ हाणे असांखे जेको हुजे भाऊ हाफ़िज़ अवां फोन ज़रूरु कंदा हुजो, अवां जी फोन न थी हुजे असां वरी जेको तव्हांखे सारींदा हुजूं। सो इन लाइ हाणे वरी हलंदा हुजूं, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा हुजूं। सो इहो फोन कॉल ते बि ज़रूरु कचहरी करूं, पर हाणे वरी को जलाल चांडीअ खे सभु असां रखंदा हुजूं। जलाल जो हले त थोरो मिड़े इहो थधि के त सरपंच थो हुजे न। हा हा, सो असां वटि इहो नेरनि न हुजे पर नेरनि में कलाम अहिड़ा हुजनि जेके ॿुधी ऐं माण्हू, सो उन जे लाइ जलाल चांडीअ जो कलाम हुजे। हो एॾी देरि करे छो था यार अचो एॾी देरि करे, सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं, पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो बेटा साईं जो बेत मूंखे साॻियो इहो पवंदो हुजे ज़हन ते, ऐं शुरूअ में मूं पढ़ियो बि उन जे लाइ हुजे। सो इन जे लाइ पढ़ियो हुजे त हाणे दुनिया त पंहिंजे उन रवां दवां उन्हनि रंगनि में सभिनि में शामिलु थिए, पर दुनिया जा माण्हू, पंहिंजे देश जा माण्हू, पंहिंजे देश जा ॾाहा सुघड़ रागी जेके हुजनि न, उहे असांजा जीअ जियारा हुजनि, उहे असांजी ॿोलीअ जी सुञाणप हुजनि, उहा ॿोलीअ खे सुहिणे नमूने पेश कंदा हुजनि। पोइ उन्हनि लाइ भिटाई चयो हुजे, वणझारीअ जे रूप में छा चए त सेई जोभन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया, सेई जोभन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया, रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहरे। हिकिड़ो अहिड़ो अलस्ती आवाज़ हुजे जेको गुज़िरियल 23 डिसंबर ते असां खां विछड़ियो हुजे, हू थर जो हुजे, छाछरे जो हुजे, हिकिड़े ॻोठ में रहियो हुजे, हुन थर खे छाछरे खे ऐं परियां नंगर हुजे, पोइ हू पासो हुजे, राणे मेंधर जो इलाइक़ो हुजे, ओसि ताईं हिन जा आलाप कच्छ भुज ताईं हिन जा आवाज़ ऐं कड़के सां विया हुजनि। हिन पंहिंजे 50 साल अधु सदी पंहिंजे आवाज़ सां अहिड़ो धाको ॼमायो हुजे। सो मूंखे हिकिड़ी कचहरीअ में इहो असांजो भलोड़ पढ़ियो लिखो मेज़बान सुघड़ बसकण महिराणवी साहिब सां कचहरी थी हुजे, सो उते इहो असां कलाम ॿुधो हुजे, हू बि इन कलाम खे ॿुधे, मूंखे बि इन कलाम असुलु मज़ो ॾिनो हुजे। इहो कलाम पोइ मां इहो हड़ में ॿधी खणी आयो हुजे, अव्हां जे साम्हूं पेश कयो हुजे।
गुज़रियल 23 डिसंबर ते इहो माण्हू मूं जरा ॾिठो हुजे न तस्वीर ॾिठी हुजे त इहो हैदर रिंद हुजे रागी। हुन एतिरो त गीत खे सुहिणे नमूने ॻायो हुजे, मूं सम्झो हुजे त को ही वॾो को गिटार ते को ही ड्रम ते ॻाइण वारो नौजवान को शहरी बाबू हुजे जंहिं ही कलाम ॻायो हुजे। हुनमें हर ॻाल्हि हर रंग हा। ऐं हर जेको हुजे मौसम जी ॻाल्हि फसल जी ॻाल्हि पाणी हर भरण शइ जी हुनमें कई फसल जी ॻाल्हि रखी हुजेसि, नारी पाणी भरण वेंदी हुजे, ॾेॾर हई हुजे लत, मोहब्बत जी हुन ॻाल्हि में रखियल। कीअं हुन समायो हुजे हुनखे इन कलाम में। इन ते इन जे करे मां रामण पंहिंजी झुमर हणंदो हुजां हैदर रिंद विछड़ियो हुजे, पर हैदर रिंद जेतिरो पंहिंजो ॿोलीअ जो ज़ात पात खां मथां भिटाई साईं चयो हुजे न, ज़ात पात में छा रखियो हुजे जो जंहिं कयो हुजे उन खे ख़बर हुजे। सो हैदर रिंद जे विछोड़े ते मूंखे सच पुछो त ॾाढो ॾुख थियो हुजे। ऐं सिंध जो रहाकू हुजां, हिन धरतीअ जो रहाकू हुजां, भले इहो न हुजे त असांजो कंहिंसां प्यारु हुजे, कंहिंसां मुलाक़ात हुजे या असां हुनजे वेझा हुजूं, ॻोठ जा हुजूं त असांखे ॾुख थिए न। मारूअड़ ऐं साॻीड़नि सां पोइ मारूईअ त प्यारु करणु सेखारियो हुजे, भिटाई साईं ॿुधायो हुजे त पंहिंजा केरु हुजनि, पंहिंजा कहिड़ा हुजनि, पंहिंजा ॿोलीअ खे कीअं पहुचाईंदा हुजनि, का बि तार का बि सरहद कुझु बि न हुजे। सो उन सां हैदर रिंद जे विछोड़े ते असांखे दिली सदमो पहुतो हुजे। पर इहे जेके मणियारदार माण्हू हुजनि न, हा, इहे कॾहिं मरंदा न हुजनि। हा। इन्हनि जा आवाज़ इन्हनि जा आलाप हमेशह जेके हुजनि जिंदा हुजनि। सो इहे असांजे तस्वर में असांजे अखियुनि जे साम्हूं हैदर रिंद जे घर जे भातियुनि खे उन्हनि खे सभिनि जे ॾुख में असां बराबरि जा शरीक हुजूं। पर हिकिड़ी फोन ऐं कॉल हुजे, मालिक साईं जेको हुजे उन्हनि खे हौसलो ॾींदो हुजे, उन्हनि खे हिमत ॾींदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल वई हुजे हली। सो हैदर रिंद जेको हुजे, सो हैदर रिंद जे जेके गायकी हुजे उनजो हिकिड़ो निरालो कमु हुजे, उनजी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप हुजे। हैदर रिंद अहिड़ी सुञाणप, अहिड़ा निशान, अहिड़ी गायकी छॾी हुजे, उनखे ॿुधंदा ज़रूरु हुजो। हर रागी खे ॿुधणु खपंदो हुजे, उनजे अंग अखर खे ॾिसणु खपंदो हुजे। पर सकाफ़त बि कमाल कयो हुजे, कॾहिं हुनखे सॾे करे कंहिं प्रोग्राम में, कंहिं एवारंड में, किन ॾाह न हुनखे खणी विच में कोन विहारियो हुजे। पर हैदर पंहिंजी तारीख़ लिखी हुजे, हैदर रिंद रागीअ खे जस हुजे, उनखे जेको हुजे पंहिंजो अवाम जो एवार्ड मिलियल हुजे। हा, उनखे वॾो एवार्ड जेको हुजे असांजी नज़र में इहो हुजे जेको अव्हां उनखे ॾींदा हुजो, ॾिसंदड़ उनखे एवार्ड ॾींदा हुजो। इहो वॾे में वॾो एवार्ड हुजे, इन खां वधीक ॿियो को एवार्ड ई न हुजे। पर असां वटि इहो हुजे, पोइ कहिड़ा बि खाता हुजनि, पोइ सकाफ़त खातो हुजे कहिड़ो हुजे, 7 माण्हूअ खां 11 माण्हू हुजनि, पोइ दुनिया में हेॾे होॾे असां ॾिसंदा ई न हुजूं। पर इहे खाता पंहिंजनि माण्हुनि लाइ हुजनि, पंहिंजे राॻियुनि लाइ हुजनि, इहे इदारा पंहिंजनि माण्हुनि लाइ हुजनि। हैदर रिंद जी सहायता जे लाइ ॻाल्हि करणु खपंदी हुजे, हा, उनजे विछोड़े ते उहा ॻाल्हि गणणु खपंदी हुजे। हुन अधु सदी पंहिंजे मौसीक़ीअ खे ॾिनो हुजे, पंहिंजे माण्हुनि लाइ ॻायो हुजे। ॻाल्हि हुजे ईअं न हुजे कर को मेहरान टीवीअ ते रामू राधा, उनखां पोइ सुबे मेहरान शबे मेहरान में थींदी हुजे, पर अव्हां सभिनी खे इहा ॻाल्हि करणु खपंदी हुजे। इहो हैदर रिंद हुजे, जेको इहो गीत हुजे, इहो सूंहं हुजे, रामू राधा प्रोग्राम जी इहो गीत सूंहं हुजे, असां हमेशह रखियो हुजे। असां रूह सां कंदा हुजूं, दिलि सां कंदा हुजूं, असां पाण जेको हुजे इन कलाम खे वॾो पसंदि करण लाइक़ करूं। सो इन जे करे हुजूं त जेके असांजा कम वारा हुजनि माण्हू, पोइ रागी हुजनि, सुघड़ हुजनि, लेखक हुजनि, जेके बि ॾाह हुजो, ईअं पंहिंजे धरतीअ लाइ, पंहिंजे दरिया जे लाइ, पंहिंजे ज़मीनुनि लाइ, पंहिंजनि वणनि टिणनि लाइ, माण्हुनि जे लाइ पाण पतोड़ींदा हुजो। हा, उन्हनि जे लाइ ओड़ी सोच रखंदा हुजो, गरजी आवाज़ बणजंदा हुजो त उहा ॻाल्हि वञी सुणी बीहंदी हुजे, ॻाल्हि गणबी जेको हुजे वॾा सघारा थींदा हुजो। सो इन्हनि मोहबतुनि में खोड़ सारियूं अञा ॻाल्हियूं बि थींदियूं हुजनि। सो असांजा खोड़ सारा दोस्त जेके हुजनि घर में वेठा ॾिसंदा हुजनि, बालक बि ॾिसंदा हुजनि। हलो हलो, वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? आज़ाद मरी चक नंबर 50 खां। अब आज़ाद मरी चक नंबर 50 वारा, ॿियो ख़ैर हुजे, ठीक हुजी? खैर दुआ अमन तासी, बुखार आहे, जुकाम। अरे हे ॻोठ जा खाधा पीता खाई पोइ बि जुकाम बुखार थिया हुजनि।
बिल्कुल साईं बुखार थिया हुजनि मखण जाम खाधा हुजनि देसी गेहूं खाधा हुजनि वो तू हे मथो घाड़ो करे हली कुछ पाई कोन पाण खे समझी त सी पेरनि मूंखे में कुछ बि ही न जुराब कंदो माण्हू हुजे पाईंदो हुजे न हा, जुलाब कोन पाता हुजनि टोपी मथे ते पई हुजे बस पाण हा, टोपी टोप त न पाईंदा हुजे चवंदा हुजनि मथां वारनि जी डिज़ाइन ख़राब थींदी आहे पोइ त थधि वठंदी हुजेव न थधे पाणी में हथ लॻंदा हुजनि सॼो ॾींहुं होटल हलाईंदा हुजूं पोइ पाणीअ खे कोसो कंदो हुजे न कहिड़ो तुंहिंजो भला चुल्ह त उहो ई ॿरी पई हुजे चुल्ह त ॿरी हुजे खीर गरम कयूं चांहि काढ़े ॾियूं पाणी गरम चुल्ह त ॿरंदी हुजे पर तोखे ॿरो हुजे त पोइ हाणे असां छा कंदा हुजूं कोन तव्हां ॾस ॾियो असां छा कयूं ॾस हुजे त पाणी कोसो कंदो हाणे हुजे इहो पोइ पाणी कोसो तोखे असां करे ॾींदा हुजूं हा ॿियो मखण जाम खाईंदा हुजूं गिह देसी मखण खां पोइ बि तोखे थधि लॻी हुजे हुजी मूं वांगे तूं बि ॾाढो थूम खाईंदो हुजे थूम जी चटणी खाईंदो हुजे थूम जी चटणी हा 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 न थधि न लॻंदी हुजे न गरम हुजे अच्छा वॾी महिरबानी हुजे चक नंबर सभिनी खे 50 वारनि खे सलाम ॾींदो कुर्ब हुजे हुजनि वाजा मोहबत हुजनि वाजूं हाणे कहिड़ो रामो इरादा डाटकर हुजनि हकीम हुजनि हाणे थधि त हुअं ई हुजे मुंहिंजी पाण जी बाह जेका हुजे हा सुन लॻी पई हुजे थधि लॻी हुजे मूंखे थधि लॻी हुजे त तूं हे बि हथ ॾिसी बर्फ लॻा पिया हुजनि को सही कोन हथ ॾिसां को मां जोगी हुजां ढारे हणण वारो हुजां हाणे तुंहिंजा हथ ढारे जी ॻाल्हि न हुजे हेॾां ॾिसंदो हुजे सीउ थींदो हुजे तोखे मूंखे त जहिड़ी मां कपंदी हुजे सीउ सां पंहिंजो कोई जहिड़ो न हुजे हा हा सीउ सां पंहिंजो कोई जहिड़ो न हुजे हेॾां ॾिसंदो न न सरींदी हुजे हथ ॾेखारींदी हुजे हा, कहिड़ो थोरो धकु हणंदी हुजे सर अख ॾेखारींदी हुजे छा हथ ॾेखारींदी हुजे थधा ठार लॻा पिया हुजनि हलो हेलो हलो वालेकुम सलाम हुजे केरु कड़े सर खां असीं जवाहर ॻाल्हायूं अब्दुल खान जवाहर जरवार छा हाल हुजे हा ठीकु आहे तव्हां ॿुधायो सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां ठीकु हुजो जी हा तव्हां ठीकु आहे भाॼी ठीकु आहे हा 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 वाह। सभु ठीकु लॻा पिया हुजूं तव्हां ॾे सभु केरु हुजे घोट राज सभु ख़ुशि हुजनि तो जन मस्तान आसमान जो फरमाइश है गन ॿुधाए मूंसां मिलाइजो या खुलड़ा खुलड़ा वारा इन्हनि ॿिन्ही जे फरमाइश हलो। ते हा 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 मुस्कान आसमान जी फरमाइश है हा जी 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 हा फरमाइश ॿुधी राज हुजे राज रसा ॿुधी सॼी हुजे फरमाइश वाजी जरूर ॿुधाइजो जी गानो जरूर ॿुधाइजो हा 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 ज़रूरु 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 हा ज़रूरु सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि वाजा मोहबतूं हुजनि वाजूं सो इन कलाम जे लाइ मोलाईअ खे उथारींदा हुजो निंड मां अदा मोलाई उथंदो हुजे यार ममताज़ घणी निंड थी हुजे पर सी लॻो पियो हुजे माण्हू उथंदा ई कोन हुजनि तुंहिंजे कलाम जी फरमाइश हुजे ज़रूरु सो हाणे अधीअ फरमाइश कई हुजे भला पोइ इहो ममताज़ मोलाई बि ॿुधंदा हुजूं हा लाज़मी हुजे हा सो हर रंग शामिल कंदो हुजे ज़रूरु हुजे सो इहो ॾुख मूंखे बि ॾिना अथई पर इहो धकु यादि धकु मुंहिंजो बि यादि कंदो पर- हुजे तो पर- इहो ॾिसंदा हुजो हा, हा। उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां त छा हुजे हीअ कार हुजे पर इहो धकु कार न हुजे हा धकु इहो हो न सम्झंदा हुजो दुख मूंखे बि ॾिना अथई ओ धकु मुंहिंजो बि यादि कंदे इहो ॾिसो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचारियूं कंदा हुजो चवंदो हुजां ऐं अॼोको ही जेको प्रोग्राम हुजे ऐं इन असांजो सुहिणो रागी जेको हैदर रिंद विछड़ियो हुजे उनजे नाव कंदो हुजां त ही झूपा ही जेके रंग हुजनि सभु हुन इन्हनि खे ॾिसी करे सुहिणियूं साहेरियूं ॻायूं हुजनि सुहिणा रंग हला पिया हुजनि सो उन जो गीत ई उनखे असां ट्रिब्यूट ॾिनो हुजे त इहे जेके सदा बहार आवाज़ हुजनि फोक आवाज़ हुजनि मोहबतूं विरहाइण वारा आवाज़ हुजनि उन्हनि खे असां जुग जुग दुआऊं बि कंदा हुजूं सारींदा बि हुजूं विसारींदा बि न हुजूं हलो अस्सलाम वालेकुम भाई वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाई मास्टर मोहम्मद हसन मुगल फौजा सुमरो मिठो कच्ची जो शहर टन्नू मोहम्मद खान जिते फनकारनि जो मान वाह 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 बिल्कुलु ईअं हुजे भली करे आयो हुजो टंडो मोहम्मद खान हसीन शहर हुजे साईं हा भाई अचो अवांखे अॻे दावत ॾिनी आहे तव्हां अचो ई कोन था अॼु अॻे वठी ॾियो अचो तव्हांखे सारा पलो मिले कोन थो पर तव्हांखे जे लाइ असर कंदासीं पलो पर मिले ई न त पोइ हाणे असां वरी केॾां पोइ पले जी आस रखंदा साईं असर हा दरिया सुको पियो आहे
दरिया सुको पियो आहे बहुत धर्म करे ईंदासीं भई बहुत धर्म दरिया सुको पियो हुजे त इन जी मालिकी वारसी करणु तव्हां असांजो कमु हुजे। साईं हाणे छा करियां असां त 7 सालनि खां दरिया खे ॾिसंदा अचो छा करियो दुख थिए त ॾाढो वारी होॾां मिले त ॾाढियूं नायाब शयूं असांखां सखिजी वियूं रब जो नेमत हुयूं छा करियो। सही सही असांजे शहर में पल जाम हो जी जी पलो पलो सिंधु दरिया जी सूंहं हुजे समुंड खे समुंड सही चवंदा जो समुंड खे ऐं सिंधु दरिया जी जेका हिकिड़ी ख़ुशबू हिक ॿिए सां मुलाक़ात हुजे उन मां असांखे पलो मिलंदो हुजे। हा साईं ॾाढो मिलंदो पलो ॾाढो दरिया वहंदो त पलो मुलाक़ात असांजे पासे में दरिया तां वहे थो साईं। वाह 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 मुलाक़ात रखां साईं टूंट खां तव्हां पुल बि हुजे साईं हिते बि वॾी मच्छी सुहिणी मरंदी हुजे। झिरक झिरक जी पुल झिरक हा झिरक जी युग में पैदाश इहा आहे हाणे ॿुधाइनि था कराची अबा कीअं रंग लॻंदा हुजनि शामिल थिया हुजो मोहबत वारी ॻाल्हि कई हुजे। साईं बिल्कुलु आला वांगे फिक्र खे महिरान ते विझो त को मुक़ाबिलो ई कोन्हे केतिरी आहिनि सभु ॿुधासीं अञा असांखे सभु रोड़ा था सघनि पर असां चवंदा हुजूं त महिराण जी मौज महिराण जी सूंहं अव्हां हुजो जेके ॿोलीअ सां प्यार कंदा हुजो पंहिंजनि रंगनि सां प्यार कंदा हुजो असांजे ॻाल्हियुनि सां अव्हां प्यार कंदा हुजो सम्झो त हिकिड़े ॿिए जी ॿोलीअ सां मोहबत कंदा हुजूं। सो अव्हां जहिड़ा जेके मोहबत करण वारा हुजनि इन्हनि खे ख़बर हुजे त माण्हू कीअं हुजणु खपंदो हुजे ॻाल्हि गणत कहिड़ी रखणु खपंदी हुजे उथण वेहण छा हुजे मोहबतूं विखेरण ॾियण छा हुजनि। सो मोहबत विराइण वारो घस जी अव्हांखे सभु ॼाण हुजे रागियुनि सां उथंदा वेहंदा हुजो ऐं फौज़िया सुमरो जी ॻाल्हि कई हुजेव त पोइ सुरिया जी ॻाल्हि करूं केतिरा आवाज़ बिल्कुलु फौज़िया सुमरो मिठो कची असांजे पाड़े जा माण्हू आहिनि असां ते रहिया आहियूं सैयद सालिम अहमद शाह जी कचहरी अटेंड कई आहे असांजी बिल्कुलु साईं सालिम शाह मिठू कच्छीअ जा दास्तान माना कांबी हणी मच ते वेही रहिजे पोइ मिठू कच्छीअ खे ॿुधजे ईअं जॾहिं सची सां गॾियो वञे सची सां गॾियो था वञूं हाय दास्तान गोईअ में मिठू कच्छीअ जो साईं कोई मुल्ह न हुजे न को दंग हुजे। हा सही न इहे टई बार जॾहिं वेंदा हुआ न ओस्मान कच्छी मिठू कच्छी हाशिम कच्छी हुन साम्हूं केरु कोन्हे मुक़ाबले वारे वरी मथां नालो खयो हुजे साईं सालिम अहमद शाह आवाज़ जो सिंध में जेको आवाज़ जो शहंशाह हुजे जंहिं भिटाई खे ईअं पढ़ियो हुजे उहो साईं सालिम अहमद शाह हुजे जंहिं भिटाईअ खे मुंडीअ ते टिक जीअं चवंदा हुजूं न उहो पूरो जो पूरो हुन रंग रखियो हुजे। कचहरी फतेह खान में ॿुधी आहे फतेह खान में शरीक थियो आहियां साईं जो को मुल्ह ई न हुजे हो माणिक मोती हुजे आऊं त उनजे लाइ हर वक़्तु दुआगू हुजां उनजे आवाज़ जो आऊं मदाह बि हुजां त आशिक बि हुजां हुनजी भिटाई पढ़ियो हुजे न हा तो साईं भिटाईअ खे पढ़ियो हुजे त पोइ ईअं जो हुजे त मां जीअं स्कूल में वेही उस्ताद खे ॿुधणु खपंदो हुजे मां साईं खे ईअं ॿुधंदो हुजां। हा पर जस उन्हनि खे बि हुजे जिन इनखे रिकॉर्ड कयो हुजे जस उन्हनि खे बि हुजे साईं जस उन्हनि खे बि हुजे जिन इहे महिनतूं कयूं हुजनि। सो अदा इहो कचहरी खणी करे चांहि जी सलाह करणु विसरी हुजे चांहि पीअंदा हुजे त हाज़िर हुजे फ़क़ीर चांहि पियो प्यारे अधी राधा खे असां तव्हां ॿिन्ही ॻाल्हि ॿुध असांखे ॾाढी वणंदी आहे बेशक असांजा तव्हां हर दिल जी फनकार आहियो बिल्कुलु चांहि वीचारे छॾे तव्हांखे ॿुधंदा आहियूं बसि इहा ॻाल्हि घणे छॾिजांइ फ़क़ीर कीअं हुजनि ऐं सिंध वासियुनि लाइ कीअं हुजनि बसि इहा ॻाल्हि रुॻो ॿुधाए छॾींदो हुजे। हा साईं फ़क़ीर सही आहे बिल्कुलु ईअं हा 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 मारवाड़नि सां प्यार हुजे या न हुजे इहो महसूसु कयो हुजे न सभु प्यार कीअं न कयो मारवाड़ जो इहे रिश्तो इहे रहणियूं सहणियूं असांजो इहा सकाफ़त आहे बिल्कुलु इन्हनि सां चाहत प्यार आहे मोहबत आहे
सदा ख़ुशि हुजनि। हाय हाय हा मोहबतूं जन बचड़नि खे सलाम, अजी वारनि खे, भाॼाई वारनि खे, अमड़ियुनि खे, सभिनि खे, टंडो मोहम्मद खान वासियुनि खे सभिनि खे सलाम। वालेकुम सलाम। अधी रात के तव्हांखे रख वाधायूं सलाम हुजनि। ख़ुदा के इहो प्रोग्राम पेश करण जी सदा ख़ुशि हुजो। इहे ई पिया विड़ो ऐं खिलो। अबा विढ़ण में छा रखियो हुजे, मोहबत में सभु हुजे। इहे मोहबत तेरा दिल पंहिंजी मोहबत में इहा ॻाल्हि आहे त कांवड़ में इहा ॻाल्हि आहे त मोहबत में छा हूंदो। हा इहो कलाम आहे साईं। कहिड़ियूं ॻाल्हियूं हलंदियूं हुजनि, जी जी हे सम्झंदी हुजे कहिड़ियूं त ॻाल्हियूं हलंदियूं हुजनि, ओ अदा थोरो त मुंहुं बि ॿुधो हुजे। हे भित खे सफ़ा कन ॾे बीठी हुजे त मुंहिंजी गिला त न कंदा। हाणे मर्द कॾहिं औरत न जी गिला थोरी थोरी त मूं ॻाल्हि ॿुधी हुजे भाऊ। अधी जे आवाज़ में चवंदा न जंहिंजी कांवड़ में आहे कुर्ब करूं त जे मोहबत में छा हूंदो साईं। हा सो अदा पाण गिला त न कई हुजे रात गिला अधी असांजी बिल्कुलु बिल्कुलु अधी खां सवाइ प्रोग्राम सम्झो त अधूरो पियो हुजे। हा ॾिसो त सही भाउ हुजे न कंदो हुजे, बाक़ी तूं त घणेई कंदो हुजी। अदा मूं अहिड़ी ॻाल्हि कई हुजे। न बिल्कुलु असां बि कई न तव्हांखे चवां थो अधी रातनि खां सवाइ इहो प्रोग्राम अधूरो आहे। हा ॾिसो तूं सही बि कख भले रखंदो हुजी। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबत हुजनि अवांजो। थोरो थोरो नालो मूं ॿुधो हुजे। दबलक छिणको, दबलक छिणको, हिन जो मगज़ कंहिं न कम जो। हाँ इहो नहीं बूथ करे हो कड़ी भण भण कई हुजे। दबलक छिणको, हाँ राजुल जो मगज़ कंहिं न कम जो। अच्छा डबे में ठिकरियूं रामू जी ॻाल्हि जेका हुजे कंहिं कम जी न हुजे, असल रब हुजे रब। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भा? अब कादिर बख्श शेख बहरान सिंधु दरिया जे किनारे सखर खां। हो जमालो ओ मुंहिंजो खटी आयो खेर सां। हो जमालो ओ जेको सखर वारी पुल ते। ओ जमालो तू तो बस रेडियो बजाए सनी। अदा 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 भली करे आयो जी। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु तव्हां बि खैर मज़े में सभु अदा खैर। तव्हां खैर हुजे, तव्हां ठीक हुजो, थधि जो मुंहिंजी भेण तोॾे खैर आहे, तूं ख़ुशि आहीं? खैर लॻो पियो हुजे, थधि जो हवाल ॾींदा हुजो। बस हिते बस हेलो जी जी हलो हा ॿियो खैर आहे। हाणे असांजी फरमाइश आहे ॿुधाईंदा हुजो। अॼु शेख अयाज़ जी वरसी बि आहे। उन्ही जो हिकिड़ो कलाम शेख अयाज़ जी शाइरी मास्टर वली जी आवाज़ में इहो तूं पेर पताए वेठो आहे, अॼु डुंगर डाले वेंदासीं। इहो महिरबानी करे ज़रूर ज़रूर ॿुधाईंदा हुजो। कुर्ब कुर्ब महिरबानी। ॿिया खैर लॻा पिया आहिनि, ख़ुशहाल हुजा। हा ॿिया खैर लॻा पिया हुजनि, वदा ख़ुशि हुजो। वदा हलियो ॿियो हुजे लाइ किथे वञी पहुतो हुजे, भाऊ पहुतो हुजे तो वदा वदा छोरा वो काका वो काका अदा हाँ वदा केर हुजे काके खे पोयां सॾु कंदो हुजां। हाणे वो हलियो ॿियो हुजे, तूं वरी ओने दर ते वञी पहुतो हुजे। काके खे मुंहिंजो सॾु करे बीहारींदो हुजां। वो हिते हुजे, मुंहिंजो काके घर में बैठो हुजे, फोन कई हुजे, अकुल हुजे, कोको हुजे, नरड़े में ठोके सलींदी हुजे। मूं वरी चयो त काके सां कचहरी कंदो हुजां। इहो जमालो गयो ओ जेको सखर वारे पुल ते। हो जमालो जमालो हो जमालो ओ जेके साओ लकुण हथ में। ओ जमालो ओ जेके सोनी मुंडी चीच में। ओ जमालो ओ जंहिंजो पेट लंबलेटला। ओ रामण हुजे। सो अवां सभिनी जूं मोहबतूं पोइ इन अॼु बेत जी सिट हुजे न त असां हर ॾींहुं गॾु हुजूं त मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाणी ईंदो हुजे बाद सो मोहबतनि में शामिल असांजो प्यारो मुंहिंजी मोहबत वारो मुंहिंजो सुहिणो दोस्त मोहम्मद आरिफ बुगियो, उहो बि मोहबतनि में शामिल हुजे। सो अॼो की रिहाण मां खां मोकिलाईंदा हुजूं। अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं। ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी
अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं। सॾ में सॾ हुजे, राम राधा मेहरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे, ताॾे ख़ैर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो। पर हा उन सां गॾोगॾु साईं फरमाइश कई हुजे दरिया जे कंधीअ तां वेही सो दरिया जे लाइ असां सुबुह मंझंदि शाम हो निंड में हुजऊं जाग में हुजऊं पर सिंधुअ में, पर असां सिंधुअ में असांजो साहु हुजे। सो सिंधुअ जे लाइ वरी अधे ॻाल्हि कई हुजे न कंधीअ तां, पर वरी फरमाइश बि कई हुजे शेख हयाज़ जी शाइरी, जे हाव न हारी कोहियारल पोइ छा कंदा हुजो, इहो सभु शाइरी सभिनी जे नाम हुजे। राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो, दुआउनि में यादि रखंदा हुजो, वरी अवां सां गॾु हुजो। हाणे तूं बि ईंदो हुज को बार बार ईंदो हुज कुॾणा।